الذي خلقنا وجعلنا من أمة حبيبه المصطفى والصلاة والسلام على هادي الصراط الحكمة والهدى أشرفنا وأكرمنا محمد خير الورى وعلى آله التقى والنقى وأصحابه أولو الكرم والصدق والصفاء كثيرا كثيرا إلى يوم اللقاء. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون. وقال الله تبارك وتعالى: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما. بآواز بلند درود پاک. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. वे हम मंद भंभोर, वे हम मंद भंभोर वाका कर को वस बान्ही बारो चल जी गोली छड मगस छो त डोरण मझा दस
पवंदी नेठ पुनहल जो। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही प्रोग्राम गोठ मोहम्मद रमजान सोलंगी जे अंदर नंढड़ो अल्लाह ताला उनखे नेक ऐं सालिह बनाए ॾाढो वालदेन सुहिणो नालो रखियो अथसि अली रज़ा, जंहिंजे बाबा जो नालो आहे हाजी जहांगीर खान क़ौम सोलंगी। उन नंढड़े बचड़े जे अकीके जे खुशीअ में हिननि दोस्तनि मियां जहांगीर खान ऐं उन जे ॿियनि अज़ीज़ व अक़ारिब अल्लाह तबारक व तआला जे सुहिणे क़ुरान करीम जी महफ़िल ऐं मुंहिंजे ऐं तव्हांजे आका मुहसन इंसानियत सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद पाक जी महफ़िल, अज़मत सहाबा, शान औलिया, इज्जतो अज़मतो तज़ीमो तकरीम उलमाए हक जे सिलसिले में ही एक महफिल मुनाकिद कई आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे पंहिंजे महबूब जे सदके इन सोहणी महफिल मां पंहिंजे रहमतुनि सां झोलियूं भरण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तो, क़ुरान करीम जी 28 पारे मां हिक आयत करीमा तिलावत कई। छो त बहराड़ी जो माहौल महसूस कंदे सोचम त सादड़ी बोलीअ जो इस्तेमाल कयां। प्यारा दोस्तो, दुनिया जो दस्तूर आ, जंहिं खां बि तव्हां पुछंदव त मियां ॾे ख़बर राति ॾींहं लोड़ी थो पियो, ख़ैर त आहे तोसां, त हिकिड़ो ई जवाब ॾींदो आ, अदा तोखे छा आहे, बचड़नि जे लो थो कयां त जीअं सुभाणे उन्हनि खे केरु तानो न ॾे। इहो जुमिलो आहे अदा। जंहिं खां बि पुछंदे, हारीअ खां पुछंदे, उहो बि तव्हांखे जवाब इहो ॾींदो त यार कुझु कमाया था त सुभाणे मूंखे बि पछताइणो न पवे ऐं मुंहिंजे बचड़नि खे बि पछताइणो न पवे। अमीर खां पुछंदो तॾहिं जवाब साॻियो आहे, अरबपतीअ खां पुछंदो तॾहिं बि जवाब हिकिड़ो ई आहे सभिनी वटि, त सुभाणे जे लाइ कुझु कयूं था त सुभाणे असांजे औलाद खे पछताइणो न पवे। इहा इंसान जे सोच जी, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिक मंज़िल आहे जो उहो चाहे थो त सुभाणे मुंहिंजे बच्चे जी बुरी न हुजे। उहो माण्हू उन जे सुभाणे जो फिक्र कंदो आहे जंहिंजो उन सां प्यार हूंदो। जवाब दुरुस्त या ग़लत ॻाल्हाईंदा अचो। को बि माण्हू ईअं चवे थो त यार इन लाइ थो कमाया जो मुंहिंजा दुश्मन सुभाणे ख़ुशि हुजनि, इन लाइ चवंदो इन लाइ थो कमाया त मुंहिंजा बच्चा, यानी जंहिंसां हुनजो प्यार हूंदो, पुट सां प्यार हुजे, भाइटे सां हुजे, ॾोहिटे सां हुजे, जंहिंसां बि प्यार हूंदो आहे, उन प्यार जी इहा निशानी आहे त माण्हू चाहींदो आहे त यार जंहिंसां मां प्यार थो कयां उन जी सुभाणे ख़राब ॻाल्हि सुभाणे ख़राब न हुजे। मुस्लमान भा, तुंहिंजे प्यार जी इहा हद जो तूं चवीं थो त जंहिंसां मां प्यार थो कयां उन जी सुभाणे ख़राब न थिए। उनखे चवंदा मियां सोच, ए सुभाणे लाइ कुझु कर, ओ कुझु कर, ओ पुट कुझु कर, सुभाणे घणो ताना न ॾियनी, मिहणा न ॾियनी। जंहिंसां प्यार हूंदो आहे उनखे ख़बरदार कबो आहे। अॼु मां तव्हां जाॾो सुहिणे रब जो क़ुरान पढ़ियो आहे त मुंहिंजे रब जो तोसां केतिरो प्यार आहे। सुभान अल्लाह। जंहिंसां तुंहिंजो प्यार आहे, तुंहिंजे प्यार जी इहा इंतहा आहे, उनजे सुभाणे जे लाइ ख़बरदार थो करी त ख़बरदार थी, सुभाणे लाइ कुझु कर, माण्हू ताना ॾींदे। मुंहिंजे रब जो बि मोमिन सां प्यार आहे। मुंहिंजो अल्लाह बि पंहिंजे ईमान वारे बाने खे हिन आयत करीमा में ख़बरदार थो करे, ओ ईमान वारो,
या अय्युहल्लज़ीना आमनू, आए ईमान वारो। कंहिंखे रब थो चवे कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो पैदा कंदड़ केरा, चो हिक अल्लाह। यहूदिन जो पैदा कंदड़ केरा, जवाब ॾियो। छो त हाणे मां तकरीर ईअं कंदो रुगी मां छो ॻाल्हायां, सभई ॻाल्हायो न। सुभान अल्लाह। मुनाफिकन जो पैदा कंदड़ केरा, मुशरिकन जो पैदा कंदड़ केरा, मजूसन जो पैदा कंदड़ केरा, मुर्तदन जो पैदा कंदड़ केरा, मोमिन जो पैदा कंदड़ केरा। पैदा कंदड़ सभिनी जो हिकिड़ो करीम रब्बा, मगर मुंहिंजा दोस्त मुंहिंजो अल्लाह तोखे ॿुधाए थो, मुंहिंजा बाना दुनिया में इंसान त खोड़, मगर जंहिंसां तुंहिंजो प्यार हूंदो आहे उन जे सुभाणे जो तोखे फिक्र हूंदो आहे, त मुंहिंजो रब बि चवे थो जंहिंसां मुंहिंजो प्यार आहे उन जे सुभाणे जे लाइ मूं उनखे कयो ख़बरदार आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जे ज़ात ईअं कोन चयो त या अय्युहन्नास, ऐ इंसान। ख़ालिक त काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो आहे, मालिक त काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो आहे, मगर मुझे अल्लाह पंहिंजे ख़ालिक हुजण जे बावजूद, मालिक हुजण जे बावजूद पंहिंजे प्यार जो इज़हार कंदे फरमायो, ऐ ईमान वारो इत्तक़ुल्लाह, मां अल्लाह खां डिॼो। छा कयो? ॻाल्हा ॻाल्हाए छा कयो? मां अल्लाह जे ज़ात खां डिॼो। वल्तंजुर, ऐं ॾिसो। कुरान ते गौर कयो 28 पारे ते, ऐ ईमान वारो अल्लाह जे ज़ात खां डिॼो ऐं ॾिसो। नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो डिॼो बि मां अल्लाह खां ऐं ॾिसो बि त तव्हां पंहिंजे सुभाणे जे लाइ छा तयार कयो आहे। अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे बाने खे सुभाणे जे तयारीअ जो हुकुम ॾींदे, सुभाणे जे लाइ ख़बरदार कंदे, मुझे बेनियाज़ रब तख़सीस फरमाया, चूंड कईया। कायनात जे ज़रे ज़रे खे रब कोन चयो आहे, मगर उन्हनि खे चयो आहे जन ईमान आंदो आहे। जेके ईमान आणींदा आहिनि उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे? चओ त अल्लाह क़ुरान करीम जे अंदरि उन ईमान वारनि जी निशानी बि ॿुधाई आहे त जेके ईमान वारा हूंदा आहिनि, नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह ईमान वारनि जी निशानी ॿुधाई आहे, जन खे रब ख़बरदार करण चाहियो आहे त ईमान वारा उहे आहिनि जन खे पंहिंजे जाननि खां वधीक मुंहिंजो सुहिणो नबी प्यारो हूंदो आहे। सुभान अल्लाह। वरी दोहरायां थो, गौर कर। इबादतुन ते नाज करण वारा, रोज़न ऐं ज़कातुन ते नाज करण वारा, रुगी तस्बीह ते नाज करण वारा, याद रखी छॾिजां बेनियाज़ रब जे दरबार में इबादत जी बेशक अहमियत आहे, मगर अल्लाह जे दरबार में उन इबादत खे, मुंहिंजा दोस्त, उन इबादत खे क़बूलियत जो मक़ाम मिलंदो आहे
जेका इबादत मुझे महबूब मुस्तफा जे निस्बत सां हूंदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ मुसलमान भा गौर कर, अल्लाह जे ज़ात बा बरकात सुभाणे जे ला खबरदार कयो ईमान वारे खे। हालांकि पैदा त सभिनी जो कंदड़ा, 70 अमड़न खां वधीक प्यार त सभिनी सां कंदड़ा। अल्लाह जे महबूब फरमायो, मुझो बेनियाज रब पंहिंजे बांडड़न सां 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ। प्यार त सभिनी सां कंदो आ, मगर खबरदार कंहिंखे तो करे। चो ईमान वारन खे ईमान जी तखसीस छो कई वई आ? मुझो खुदा बुधाए रहियो आ, मां 70 अमड़न खां वधीक प्यार करण वारो हां, पर मुझो प्यार उन जे कम ईंदो जेको मुझे सुणे नबीअ जे ज़ात खे पंहिंजे जान खां बि वधीक प्यारो रखंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खुदा चए थो मुझो प्यार कम ईंदो ज़रूर, मगर ईंदो उन्हनि खे जेके पंहिंजे जान खां वधीक मुझे सुहिणे नबीअ खे, ॻाल्हि ॻाल्हि सुहिणे नबीअ खे प्यारो रखंदा। यानी अल्लाह जी ज़ात बा बरकात प्यार उन्हनि सां थो करे। खुदा जो प्यार उन्हनि जे लाइ खुलियल आहे जन प्यार कयो आहे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात सां। जन मुझे आका सां प्यार कयो, खुदा उन्हनि जे इबादतुनि ॾे बि कोन ॾिठो त खुदा उन्हनि जे जुर्मनि ॾे बि कोन ॾिठो। सुभान अल्लाह। हर ॻाल्हि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बहराड़ीअ जे माहौल जे मातहत उनखे मद्दे नज़र रखंदे आसान ॿोलीअ में कयां। दरबार मुस्तफा जे अंदर मैदाने जंग छाहे, जंग जो मैदान अज़ीज़ाने मन नौजवाना घोड़े ते सवारा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे पाण खे उन वक्त जे हथियारनि सां लेस कयो वेठो आहे। घोड़े ते सवार थी आयो आहे, साम्हूं मुंहिंजे करीम आका जे घोड़े ते बीठो आहे। उते बीही करे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में अर्ज़ तो करे, ओ अल्लाह जा नबी सदाइण वारा, ओ अल्लाह जा नबी सदाइण वारा, जे कॾहिं मां तुझे मथा ईमान आणिया त एवज़ में मूंखे छा ॾींदे? सवाल कहिड़ो कई? जवाब ॾियो, जे कॾहिं मां कहते तोते खुदा खे त हुन ॾिठो ई कोन। याद रखो मुसलमानो, हकीकत खे कबूल कयो। हिकड़ी हुंदी आ खबर, ॿियो हूंदो आ मुखबिर। हिकड़ी हुंदी आ खबर, ॿियो हूंदो आ मुखबिर। खबर केतरी भी ताकत वारी हुजे, पर जे मुखबिर कमजोर आ त खबर पाण ही याने कमजोर थी वेंदी आहे। पर खबर केतरी भी कमजोर हुजे, पर जे मुखबिर ताकतवर आ तो उन खबर के वडी अहमियत होंदी आ। पर जे खबर भी ताकतवर हुजे ऐं मुखबिर भी ताकतवारो हुजे त छा ता समझो नूर नला नूर आहे या नाहे? सुभान अल्लाह। अल्लाह उहो ई आ जेको आदम जे ज़माने में भी हुयो, ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में भी हुयो, मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में भी हुयो। मुंहिंजा दोस्त अज़ीज, अल्लाह जी ज़ात बा बरकात हिक खबरदार छाहे, हिक छो त इंसान के बेनियाज़ रब जे के हवा से खमसा ता फरमाया हन। ॾिसण जे ला अखियूं, ॿुधण जे ला कन, छुहण जे ला हथ, चखण जे ला ज़ुबान, सुघण जे ला नक। इन पंजनी हवा से खमस सां कोई भी इंसान न हथन सां रब के छुही थो सके, न कनन सां अल्लाह जो आवाज ॿुधी थो सके, न नक सां अल्लाह जे कुदरत जे खुशबू जो मुंहिंजा दोस्त अंदाज़ो करे तो सके, न अल्लाह जे कुर्ब ऐं मोहब्बत जे ज़ायके के, न वरी ज़ुबान जे
ताकत सां चखी थो सघे यानी इंसान जा हवास खम्स जेके हन उन्हनि पंजनि में ताकत नाहे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जे करीब थी सघन मुंहिंजा दोस्त उन जे बावजूद इंसान प्यार थो करे रात जा 10:30 थिया आहिनि झंग में वेठो आहे अल्लाह जो क़ुरान ॿुधण जे लाइ ॿुधाए त इहो प्यार तो वटि पहुतो कीअं सुभान अल्लाह सुभान अल्लाह प्यार तो उन सां थींदो आहे जेके ॾिसबो आहे जवाब दे प्यार कैसा थींदो आहे जेके ॾिसबो आहे जेके ॾिसबो आहे जेके छुबो आहे जेके हवा से खम्स कंहिं न कंहिं हवाले सां टच कंदा आहिनि उन सां प्यार थींदो आहे कंहिंजो आवाज़ ॿुधी इश्क थी वेंदो आहे कंहिंखे अखनि सां ॾिसी इश्क कबो आहे कंहिंखे नाबीन माण्हू हथड़ो लाए हुनजो नाज़ुक जिस्म ॾिसी करे इश्क थींदो आहे कंहिंजो ज़ाइको ॾिसी करे इश्क थींदो आहे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे हवा से खम्स पंजनि तोखे जवाब ॾिनो त ख़ुदा जे कुदरत खे न चखी था सघूं न ॾिसी था सघूं न ॿुधी था सघूं न छुई था सघूं पोइ बि तूं दीवानो लॻो पियो आहीं इन दीवानगीअ जो मतिलबु छा आहे चओ त मतिलबु क्लियर आहे इन करे दीवाना हूं जो उन रब जो ॾस महबूब मदीने जे ताजदार ॾिनो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया चवे पई त हिकु ख़ुदा नाहे को चवे त सिज खुदा को चवे त चंड खुदा को चवे बाहि खे ॾिसी खुदा को चवे पाणीअ खे ॾिसी खुदा ताजदार मदीना फरमायो भुलियल हो खुदा हिक जेको वहदहू ला शरीक सुभान अल्लाह उन महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हर नबी दुनिया जो सचो अचो हर नबी मगर गौर तकर हजरत शीश अलैहिस्सलाम हजरत मूसा अलैहिस्सलाम हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम हजरत इस्माइल अलैहिस्सलाम आदम खां हजरत ईसा अलैहिस्सलाम ताईं केतिरनि माण्हुनि ईमान आंदो वरी हिकिड़े मदीने जे ताजदार जे सरड़े ते केतिरनि ईमान सुभान अल्लाह क़यामत जो दिहाड़ो थींदो बारगाहे रब्बुल इज्जत जे अंदर महशर जे मैदान में कायनात जा तमाम इंसान मौजूद हुंदा लेकिन सिफूं केतिरियूं हुंदियूं चओ 120 सिफूं हुंदियूं घणियूं हुंदियूं उन 120 सिफुनि में तमाम अंबिया जे उम्मतन जो 40 सिफूं हुंदियूं ताजदारे मदीना जे गुलामन जो 80 सिफूं मौजूद होंदियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुसलमान गौर कर त मुंहिंजो खुदा पंहिंजे महबूब सां केतिरो प्यार करे त अर्ज पे कयम नौजवान घोड़े ते बीठो आहे घोड़े ते बीही करे अर्ज कई ऐ अल्लाह जा नबी जे कॾहिं मां तोते ईमान आणिया तोखे अल्लाह जो सच्चो नबी कबूल कया मुआविज़े में छा ॾींदे ताजदारे मदीना मुर्की फरमायो ओ सौदे करण वारा जेकॾहिं तूं ईमान जो सौदो थो करी तमाम मुस्तफा भी तोखे जन्नत ॾियण जो ऐलान करे थो छॾियां सुभान अल्लाह ओ नौजवान उते घोड़े ते वेठो आ उते ही वेठो आ घोड़े ते वेठो आ चवे तो अल्लाह जा नबी इता ही कलमो पढ़ा लहदुस पो राज खुदा पंहिंजे कुदरत जे हिकमतुन खे पाण थो ॼाणे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम कलमे जो हुक्म कयो आ उन उते जो ते बीही करे उते घोड़े ते वेही करे कलमो पढ़ियो आ जो त हू नियत इहा करे आयो आ विंजी सिंजी तैयार थी करे घरों इन ला आयो आ अज महबूब जो गुलाम थियणो आ उते कलमो पढ़ी बस थो करे लहण वारी थो करे अल्लाह जे कुदरत ॾे निहारियो घोड़ो टाह थो ॾे घोड़ो डुकण शुरू थो करे हुन जो पैर रिकेब में फासी थो वञे घोड़े जे हेठों अची थो वञे घोड़े जे सुंपन जे धकन लॻण जे करे ज़मीन ते किरण शर्त हुन जो दम परवाज़ थी थो वञे मदीने जो ताजदार तो फरमाए अचो अचे हिन जन्नत जे जवान जो दीदार कयो सुभान अल्लाह जवाब दे मुसलमान उन नमाजूं घणी पढ़ियूं जवाब दे रोजा घणा रखिया हज घणा कया ज़कातूं घणियूं ॾिनई
अञा कुछ भी अदा कोन कई पर हिकड़ी अदाई करे छॾी कहिड़ी ईमान जे हालत में हिनन अखिन सां मदीने वारे जो दीदार करे छॾी सुभान अल्लाह ईमान जे हालत में हिनन अखिड़ियुनि सां महबूब जो दीदार करे ईमान आंदई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात के इबादत खां वधीक यार जो दीदार पसंद आया इबादत वधीक पसंद आ जवाब दे बियो मिसाल दे अगते खबर ना है मुझो मौजू भी कोन हो कुदरतारो मुखा हे गाली छो थो कराए मुखे काई खबर ना है लेकिन फकीर मानू मुखे इहो जरूर ईमान आ मुझो त खुदा मुखो चवराइंदो हुआ जंहिंमें अल्लाह जे कुदरत जो हिकमतूं जरूर हूंदियूं हन सुभान अल्लाह इलाइके खां भी बिल्कुल वाक़िफ न आहियां अजीज़ाने मन सहाबी कंहिंखे चइबो आ ॻाल्हायो थोड़ो ॻाल्हायो सहाबी कंहिंखे चइबो आ जेको हिनन अखिन सां महबूब जो दीदार कंदो आ कंहिंखे चइबो आ जेको हिनन अखिन सां सरकार जो दीदार कंदो आ ईमान जे हालत में अज हिन वक्त अपा जो तवा सा जो इमाम आजम अबू हनीफा रहमतुल्लाह ताला असा हनफी आयो न सुन्नी जेके आयो आने खणी ट्राकोड़ा विजो हे फलाणो पर याद रखो सब धोखो थव ये सजन साईं जो फकीर खोले तो बुधाए सब धोखो थव हिकड़ी हकीकत आ अहले सुन्नत जेको सुन्नी आ ओ हनफी आ इमाम आजम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जो गुलाम आ बाकी जेके फिरकियूं सिरकियूं हन इहो सब नाटक आ अल्लाह ताला असा के हिदायत दे असा ने फिरकन सिरकन जे नाटकन खां निकरी करे पक्का ही सच्चा मुसलमान थी महबूब जा गुलाम बणजी वणो सुभान अल्लाह हिन वक्त दुनिया जी जेका यलगार आसा ते इन करे आ जो दिसंदा त मुसलमान तकसीम लगा पिया खबर आ को केड़ी कुंड में को केड़ी कुंड में दिसो था पिया न बैन अक़वामी सिस्टम काडे मौदी जड़ो भाड़ियो जेको मुसलमानन जो कातिल आ ऐ होडा अरब सगोरा उनके सोन जा तमगा था पिया पाराइन फ्रांस चवे तो ओ मौदी जालिम कश्मीरी मुसलमानन जो खून बंद कर जापान चवे तो ओ मौदी जालिम मुसलमान जो खून वहाण बंद कर अमेरिका जो इहो ट्रंपू दिलियों या बेदिलियों छो त आहे मुनाफिक इहो चवे तो ओ मोदी ये न कर हथ हल्को रख लेकिन असा जा मुसलमान वाह असा जा मुसलमान ओहे वरी जेको पांजो सोन जो वडे में वडो हार आ ओ न जालिम मोदी के पारायण जणहू को हुनन जे आडो को वडो नेकी जो कम करे पोतो आ ओ मुसलमानो जेस्ते पांजी ईमानी गैरत खे न जागाइंदो तेस्ते खुदा ऐ मुस्तफा जो कुर्ब हासिल करे न सकंदासी याद रखियो इबादत सा कदे भी मानू सहाबी न थी सकंदो इबादत सा इमाम आजम अबू हनीफा 40 साल इशा जे वुजू सा फजर जी नमाज अदा कई घणा साल गला घणा साल सुन्नन जो पेशवा इमाम फिकह जो मालिक जंहिंते सा हनफी सरजूं था 40 साल रातिन जा इशा जे वुजू सा फजर जी नमाज अदा कई इहा तकवा आहे या काने खुदा जो कुर्ब आहे या नाहे लेकिन इमाम आजम अबू हनीफा के इमाम त चई सघूं था पर उनके असा तवा सहाबी गला सहाबी महबूबे सुबहानी शहबाजे ला मकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी घोट जे अम्मड़ जे पेट में 18 पारा कुरान जा याद कया उनके गौसुल आजम चई सघूं था ऐं चऊं था पिया लेकिन सहाबी उनके भी गल सहाबी उनके भी यानी दुनिया जा वली गौस कुतुब अब्दाल आबिद जाहिद सभी लखे करोड़े गद कजन हिक सहाबी जे बराबर गल एक सहाबी जे बराबर नथा थी सगन छो आबिद जाहिद वली गौस कुतुब अब्दाल रातिन जो रातियों सालन जा साल जागी इबादतों करे पो थींदो आ पर सहाबी सिर्फ ईमान जे हालत में हिकड़ी निगाह मुझे मुस्तफा के दिसे तो सहाबी बणजी वेंदो सुभान अल्लाह यानी कायनात जे इबादतों हिकड़े पासे मुझे महबूब जो दीदार हिकड़े पासे
जेको मकाम मुझे महबूब मुस्तफा जे दीदार सां मिले थो वो इबादतुन ऐं रियाज़तुन सां कोन थो मिले। इन करे असां सुन्नी आशिक जेके औलिया अल्लाह जा गुलाम आहियूं, महबूबे सुबहानी जा मुरीद आहियूं, इन करे असां ज़ोर ॾींदा आहियूं त ओ मुसलमानो मोहब्बत ऐं इश्क में पंहिंजे पाण खे मजनू ऐं दीवानो कयो, छो त इहा दीवानगी कम जी आहे, इहा नाकारा कान्हे। जिते इबादतूं नाकारा थी वेंदियूं आहिनि उते मोहब्बत वरी बि कम अचे वेंदी आहे। मुसलमानो सुभान अल्लाह। मौजू ते मोटा पोइते त अॼु जे नौजवान में झांगी खान सोलंगी पंहिंजे बचड़े जे अकीके जे मौके ते क़ुरान करीम जी महफ़िल सजाए पंहिंजी आख़िरत बचाई आहे। छा कयो आहे? ॻाल्हि ॻाल्हि छा कयो आहे? पंहिंजी आख़िरत बचाई आहे। न रुगी पंहिंजी आख़िरत बचाई आहे पर पंहिंजे अहलो अयाल जी आख़िरत भी बचाई आहे। सुभान अल्लाह। छो त अल्लाह ताला क़ुरान करीम में हुक्म फरमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ऐ ईमान वारो पाण के भी जहन्नम जे बाहि खां बचायो ऐं पंहिंजे अहलो अयाल खे भी बचायो। सुभान अल्लाह। इहो कंहिंजो हुकुम आहे? जो क़ुरान करीम जो हुकुम आहे। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो तव्हां मां हर हिकु पंहिंजे घर जो हाकिम, तव्हां मां हर हिकु पंहिंजे घर जो वॾड़ो वा ऐं पूरो घर उन जे जेको किफ़ालत में आहे उहो उन जी रैयत आहे। मदीने जे मीर फरमायो हर हिकु घर जे वॾे खां क़यामत जे ॾिहाड़े उन जे पोयां लॻण वारनि जो सवाल कयो वेंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज अल्लाह ताला जे महबूब फरमायो क़यामत जे ॾिहाड़े तव्हां जे अहलो अयाल जो सवाल थींदो। पहिरों सवाल थींदो त बच्चे जो नालो छा रखी? पहिरों सवाल आहे बच्चे जो नालो। हो ॿुधो अथव न हिकिड़े जज जे कोर्ट में हमराह पुट जे मथां केस दाख़िल कयो, पीउ पुट जे मथां। जेडी महिल जज बिनी जी पटिशन मंजूर कई, बिनी के साम्हूं घुरायो, पीउ खे चई त छा थो चवी? चइसे पुट त मुंहिंजो आहे पर रुगी तो लतूं हणे। छा थो हणे? ॻाल्हि ॻाल्हि छा थो हणे? लतूं हणे। जज निहारे छोकिरे खां पुछो अबा ॾे ख़बर तुंहिंजो बाबे जी ॻाल्हि सची आहे? चइसे बाबे जी ॻाल्हि सची आहे। चई कबूल थो करी? चई हा कबूल थो कयां। चई ॾे ख़बर आहे त तोसां ख़ैर भाड़िया पीउ खे लतूं थो हणी? चइसे बाबा खां पुछो त सही त मुंहिंजो नालो छा रखियो अथई? मुझो नालो छा रखियो अथई? त हुनजे जज हुनजे पीउ ॾे निहारींदे पुछो त ॾे ख़बर पुटड़े जो नालो छा रखियो अथई? चइसे प्यार में सॾींदो आहे हिन खे खोदड़ो। छा सॾींदो आहे? ओ मुंहिंजा खोदड़ा। चई जॾहिं बादशाह निहारियो त नौजवान जो चइसई जॾहिं बाबो प्यार मां सॾेई मूंखे खोदड़ो थो त खोदड़ो लतूं न हणंदो त बाक़ी पलंग ते अपे खे विहारींदो। यानी पहिरों अमल मुंहिंजा दोस्त अजीज बच्चे जो नालो सुहिणो रखण। मैं जहांगीर खान तोखे मुबारक आहे, तो पंहिंजे बच्चे जो नालो ॾाढो सुहिणो रखियो आहे। अली रज़ा ॾाढो निस्बत वारो नालो आहे। ख़बर थी केॾी निस्बत वारो आहे? ॻाल्हि अचे वई आहे त करे थो वठां। वक़्त जो बादशाह हुआ इमाम अली रज़ा जो ज़मानो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज हिकिड़ी औरत कंहिं चोरीअ में गिरफ़्तार थी आई आहे, जंहिं वक़्त में उन जे लाइ सज़ा जो हुकुम थियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज जॾहिं सज़ा जो ॾींहुं सुबुह जो ऐलान थियणो हुयो, राति जो उन औरत चयो त मूंखे गवर्नर सां मुलाक़ात करण ॾियो, ज़रूरी ॻाल्हि करणु थी चाहियां, मुलाक़ात जो टाइम न मिलियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज हुन नियापो कयो गवर्नर ॾे, ओ गवर्नर मां
सैयद ज़ादी हां सुभाणे सरेआम मूंखे सज़ा न ॾिजां। कहिड़ो न्यापो कई ॻाल्हायो, कहिड़ो न्यापो कई? मां छाया सैयद ज़ादी हां, सैयद जो औलाले रसूल जो औलाद हां, सुभाणे मूंखे सरेआम सज़ा न ॾिनी वञे। होॾां ऐलान थी चुको हो, गवर्नर वक़्त जो परेशान थी वियो। हाणे कीअं ख़बर पवे हीअ औरत त अजनबी पकड़ियल आहे, वाक़ई सैयद ज़ादी आहे या न आहे? सोचींदे सोचींदे इमाम अली रज़ा साईं ॾे कासिद मोकिली। चई त मुंहिंजे महबूब जो बचिड़ो आहे, महबूब जे खानदान जे निस्बत वारो आ। चौथी पीढ़ीअ में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां चौथी या पंजी पीढ़ी में मिलण वारो आ। उनखे आॾो मुंहिंजो अर्ज़ रखो। इमाम अली रज़ा साईं जे दरबार में अर्ज़ रखियो वियो। गवर्नर खे इमाम अली रज़ा फरमायो त जेकॾहिं औरत जे तोखे ख़बर वठणी आहे त वाक़ई सैयद ज़ादी आहे या न आहे, त उनखे ईअं कयो, हिकिड़े वॾे मैदान जे अंदर हिकिड़ो कमरो हुजे, उन कमरे में वेहारियो। कमरे में वेहारे उनखे ॿुधायो त तुंहिंजे सैयद ज़ादी जो हींअर सुबुह तूं ईअं था कयूं, हिकिड़ो 24 कलाकनि जो बुखारो शींहुं खोले छॾियो, कमरे जो दर बि खोले छॾियो। पाणे ख़बर पवंदी त सैयद ज़ादी आ या लिकी रही आ। ॻाल्हि सम्झजां गौर सां। जॾहिं गवर्नर ऐलान करायो, अलॻि कमरे में उन औरत खे रखियो वियो। ऐलान थियो त हिकिड़े 24 कलाकनि जे बुखे शींहं जो मुंहुं था खोलियूं। ॾिसूं त जेकॾहिं सैयद ज़ादी आ त शेर उन जे कदमनि ते किरी पवंदो, जेकॾहिं सैयद ज़ादी न आहे त पाण ई हिन खे चीरे फाड़े पूरो कंदो। औरत नकलू ही दाह कयईं। गवर्नर माफ़ी मिले, मां सैयद ज़ादी न आहियां, भली सज़ा ॾियो। हाणे उन जी ॻाल्हि त चिटी थी वई, पर हर दौर में मुनाफ़िक मौजूद हूंदा आहिनि। हर दौर में जॾहिं मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जॾहिं मुनाफ़िक मौजूद आहिनि त बाक़ी ॿियो उन खां वधीक कहिड़ो दौर थो थी सघे? हर दौर में मुनाफ़िक मौजूद। उन दौर में भी जेके मुनाफ़िक हुया, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिक ॿिए खे चवण लॻा, अली रज़ा, इमाम अली रज़ा ॻाल्हि त करे छॾी, औरत त मुड़ी वई आहे, पर असांखे कीअं ख़बर पवे त न ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे। नेठियो आवाज़ सुणे अली रज़ा जे कन ते पहुतो, उनखे पैगाम पहुतो, सोना हाणे भला तव्हां साबित करे ॾियो त वाक़ई जेको ओरिजिनल सैयद हूंदो आ, झंग जो जानवर उन ते हमलो कोन कंदो आ। तव्हां साबित कीअं था कयो? इमाम अली रज़ा फरमायो, अली रज़ा तव्हां जे आॾो वेठो आ, विच मैदान में छॾियो, हिकु न पर 5 शींहं जेके 10 ॾींहंनि जा बुखिया हुजनि उन्हनि खे छोड़े छॾियो। अली रज़ा खे विच में छॾियो बीठो हा। पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त जेको मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे खून वारो आ, दुनिया जा जानवर भी उन जे कदमनि खे चुमियूं ॾेई ग़ुलामी कीअं था क़बूल कनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुनिया जी तारीख़ गवाह आहे मुसलमानो। इमाम अली रज़ा सोने खे वॾे कोट जे अंदर विच में छॾियो वियो। शेर खे हिकिड़ो हिकिड़ो करे छॾियो वियो। जीअं शींहं वेंदा वञनि, इमाम अली रज़ा जे कदमनि खे चुमियूं ॾेई मोटी पिया अचनि। सुभान अल्लाह। अंदाज़ो लगा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उन सैयद ज़ाद जे निस्बत खे जंगल जे जानवरन भी सुञातो आ। महबूब जी निस्बत सैयद जी हुजण थी छा, पर मुझे मुस्तफ़ा जा जेके न ग़ुलाम हन, ग़ुलाम छा जेके मुझे मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम हन, जेके मुझे मुस्तफ़ा करीम जा आशिक हन, जेके मुझे मुस्तफ़ा करीम जा सहाबा हन, उन्हनि खे भी अल्लाह उहो मक़ाम ॾेई छॾियो आ। हिक
हिकड़ी गाल करे हला चो त ज़ुल्हज जो आखिरी तारीख़ूं हन इन आखिरी तारीख़ुन में सैयदना अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु के ज़ख्मी भी कयो वयो आ जंहिंमें पाण शहादत जो में शहादत पीतो थन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं वक्त में अमीर उमर साईं जी हुकूमत मदीने तैयबा में वेही करे जॾहिं अमीर उमर जी हुकूमत वधंदी वई आ जॾहिं मिस्र के फतह कयो वयो मिस्र जे शहर में मुल्क में हिकड़ो दरियाए नील वहंदो आ उन दरियाए नील जी आदत हर साल जेसिताईं नौजवान न्याणी कोई उन जो खून न वहाइबो आ तेसिताईं दरियाह वहंदो ई कोन्हे को हमेशा ईअं थींदो ईंदो आ जॾहिं अमीर उमर जो दौरे खिलाफत थियो आ मिस्र फतह थियो आ गवर्नर उते मुकरर थियो आ माण्हुनि ॿुधायो से दरियाह सुको पियो आ जेसिताईं न्याणीअ के कुही उन में खून न वहाइबो तेसिताईं दरिया न वहंदो हुक्म कहिड़ो आ वक्त जे गवर्नर जो सब्र कयो मां पंहिंजे महबूब मुस्तफा जे गुलाम मोमिनन जे अमीर उमर फारूक खां इजाजत वठ सुभान अल्लाह मिस्र मां काथो गाला गाला काथो मिस्र मां गवर्नर खत लिखी करे कासिद मोकलियो आ मदीने पाक जे अंदर काडे गाल्हाए त सही वरी चो हाय मदीनो मदीनो सदा दिल पुकारे अल्लाह के मिठड़े मदीने में मारे हर मोमिन जी तमन्ना हुंदी आ अगर तुझी भी तमन्ना है तो चो मदीनो मदीनो सदा दिल पुकारे खुदा असा के सुने मदीने में मारे हाय मदीने जो गलियों आहिन ॾाढियूं भलियूं आहिन ॾाढियूं भलियूं मदीने जो गलियों भलियों छाजे करे जो उन्हनि गलियुनि सां जो मुस्तफा हलियो सुभान अल्लाह केतरा औलिया अल्लाह जॾहिं मदीने तैयबा जे सरजमीन ते पहुचंदा हन पेरनि में जुती न पाईंदा हन पेरे उघाड़े हलंदा हन इन करे मता हिन गलीअ सां हिन जगह ते मुंहिंजे महबूब जो कदम पियो हुजे सुभान अल्लाह 1400 साल गुजरी वया मगर आशिकन जे अंदर में अञा भी उहा अकीदत ऐं मोहब्बत मौजूद आ छो त सच्ची मोहब्बत कदे न की खुटण जी हुंदी आ मुंहिंजा दोस्त अजीज न की खत्म थियण जी हुंदी आ त उन आशिक चयो त मदीने जो गलियूं आहिन ॾाढियूं भलियूं आहिन ॾाढियूं भलियूं उहे शाल दातार उहे शाल दातार असांखे ॾेखारे मदीने शहर में चो मौला मूंखे मारे सुभान अल्लाह अजीजा ने मन मदीने तैयबा में रहण वारो मुझे महबूब मुस्तफा जो गुलाम अमीर उमर सुनो जंहिंजे लाइ अॼु बि यहूदी चवनि था त जेकॾहिं बाक़ी दुनिया ते 10 साल अमीर उमर हुजे हा त हिकिड़ो काफ़र बि रूए ज़मीन ते बाक़ी कोन बचे हा सुभान अल्लाह वो मुझे महबूब मुस्तफा जो दीवानो आशिका परवानो आ जेको हलंदो आ त शैतान रस्तो छॾे भॼी वेंदो आ अजीजा ने मन जेकॾहिं इते बीही करे ईअं चवां जॾहिं उन अमीर उमर सुहिणे खां पुछ उहो अमीर उमर दुनिया नाज़ करे अमीर उमर ते अमीर उमर नाज़ करे अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा ते सुभान अल्लाह सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से
दुनिया नाज करे अमीर उमर जे मथा, अमीर उमर नाज तो करे शेरे खुदा जे मथा। मुझे दिलबर अलीउल मुर्तजा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम दे निहारे अमीर उमर चई रहो आ, ओ मुझे महबूब मुस्तफा करीम जा दीवाना। तो अली के अल्लाह महबूब जे हथा जेके टे नेमतूं अता फरमायो, जेकॾहिं उन्हनि मां हिकिड़ी बि मां उमर खे मिले हा पंहिंजे सॼी ज़िंदगीअ जूं सभई महिनतूं उन मथां कुर्बान करे छॾिया हा। सुभान अल्लाह। नाज करे रहियो आहे अमीर उमर कंहिंजे मथां जो शेरे खुदा कंहिंजे मथां। अॼु रुगी शाट में थो ॿुधाई खोले वरी ॿिए दफ़े सोना अमीर उमर कहिड़ियो जे हिकु उहा जॾहिं खैबर जी जंग लॻी किलो फतेह न पियो थे 39 ॾींहं गुज़री विया। महबूब मदीने जे मीर ऐलान फरमायो सुभाणे सुभाणे झंडो उन जे हथ में मां मुस्तफा ॾींदुसि जंहिंमां खुदा भी राज़ी आ मां मुस्तफा भी राज़ी हाँ। सुभान अल्लाह। जेको खुदा सां भी प्यार करे थो मां मुस्तफा सां भी प्यार करे थो। अमीर उमर सुनो मुझा दोस्त अजीज नाज तो करे सुने अलीउल मुर्तजा जे इन मकाम ते चवे तो सुना इन खां वधीक कहिड़ी खुशखबरी आ जो ज़ुबाने मुस्तफा मां ऐलान थे त झंडो उन खे मिलंदो जैसा खुदा भी प्यार कंदो आ त मुस्तफा भी प्यार कंदो। सुभान अल्लाह। बे नंबर ते ओ मुझा सुना महबूब जा प्यारा खातूने जन्नत जो निकाह अल्लाह जे ज़ात तुझो नसीब कयो उमर तो के इन जे खुशी में भी मुबारकूं ॾेई रहियो आ। 3 नंबर ते सुना अलीउल मुर्तजा कायनात जो उहो वाहिद तू जवाना जेके मुझे मुस्तफा फरमायो त मस्जिद नबवी जे अंदर गौर सां ॿुधजा मस्जिद नबवी जे अंदर गुस्ल वाजिब हुण जे सूरत में जिए मां मुस्तफा घुमी सघां थो सोना अली तू भी ये घुमी फिरी सघी थो। सुभान अल्लाह। अमीर उमर उहो आ जंहिंते हर ईमान वारो नाज कंदो आ पर मुंहिंजो अली उहो आ जंहिंते अमीर उमर भी नाज कंदो आ। अर्ज पे कयम गवर्नर जे बादशाह कासिद मोकिलियो कहंदे चो सुणे अमीर उमर सुन्नी तोखे मुबारका खुदा जो कसम खणी तो चवां तोखे मुबारका। केड़ा सुन्नी महबूब सुबहानी जा मुरीद तोखे मुबारका जो अल्लाह जे ज़ात असहाबे रसूल जो अदब भी तोखे ॾिनो आ त आले रसूल जो प्यार भी रब तोखे नसीब कयो आ। सुभान अल्लाह। औलिया अल्लाह जी निस्बत भी रब तोखे नसीब कई आ। कंहिंजे ला नफ़रत को तोखे खुदा कोन ॾिनी आ तो खुश नसीब ही इहो फैसलो क़यामत में थींदो पाणे ख़बर पवंदी मुंहिंजा दोस्त अज़ीज़। सुभान अल्लाह। सुन्नी आहियूं सुन्नी सदाइण ते नाज़ आ। अमीर उमर जो जिक्र करे दिल ठारींदा हूं अबू बकर सिद्दीक सुणे जो जिक्र करे दिल ठारींदा हूं उस्मान ज़िन्नूरैन जो जिक्र करे दिल ठारींदा हूं अलीउल मुर्तजा शेरे खुदा व आले रसूल जो जिक्र करे पंहिंजे ईमान खे ताज़ो कंदा हूं। सुभान अल्लाह। गवर्नर मिस्र मां खत लिखी मकासिद मोकिलियो कहंदे चो मदीने में अमीर उमर ने कहंदे खत मोकिली याद अथव ॻाल्हि विसरी वई। अमीर उमर सुणे दे खत में तो लिखे सुना तव्हां जे मिस्र फतेह करण खां अॻु में दरियाए नील नाले दरियाव आ जेको वहंदो ज़रूर आ मगर हर साल उन में नौजवान न्याणी कुही करे उन नौजवान न्याणीअ जो पहिरें खून वहायो वेंदो आ बाद में उहो दरिया वहंदो आ। ओ अमीर उमर मां गवर्नर जे हैसियत में अर्ज़ तो कयां जेको हुक्म हुजे आका मूंखे क़बूल आ। वाह अमीर उमर वेठो काथे आ चो मदीने में काथे वेठो आ ॻाल्हा सुन्नी वेठो त अमीर उमर मदीने में आ। खत गवर्नर लिखियो आ शिकायत नील दरिया जी कई आ। अज मुझे महबूब मुस्तफा जो दीवानो
गवर्नर दे खत नथो लिखे पर दरियाए नील दे खत लिखी रहियो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुस्तफा करीम जे दीवानन जो मकाम ॾिस, मुझे महबूब मुस्तफा जे आशिकन जो मकाम ॾिस। जॾहिं गुलामन जो इहो मकामात बचड़न जो मकाम छा हूंदो, खुद फैसलो कर मुसलमान। सुभान अल्लाह। अमीर उमर सोने खत लिखियो कहंदे गवर्नर ॾे न दरियाए नील ॾे। ऐ दरियाए नील, मां मुस्तफा करीम जो गुलाम आहियां, उम्मती महबूब मुस्तफा करीम जो हां, बानो उन कादरे मुतल्लिक रब जो हां जेको वहदहू ला शरीका। मां उमर पंहिंजे हैसियत में तोॾे खत तो लिखां, जेकॾहिं अल्लाह जे ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा जे ख़ातिर वही सघी थो त वह, न त तुंहिंजे पाणीअ जी ज़रूरत कान्हे, असांजे लाइ ख़ुदा ऐं ख़ुदा जो रसूल काफ़ी आ। सुभान अल्लाह। छा जुमलो चयमि, ख़ुदा ऐं ख़ुदा जो रसूल काफ़ी आ। वरी जुमलो दोहरायां थो, छो त सहाबा जो अकीदो इहो आ, रसूलुल्लाह जो अकीदो आ त मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी आ। सहाबा जो अकीदो आ त मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह ऐं उन जो रसूल काफ़ी आ। दलील ॾेई पोइ अॻिते हलंदुसि। सैयदना अबू बकर सिद्दीक़ केर, नालो त वठ न। सुनो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, जॾहिं मदीने जे ताजदार ऐलान फरमायो जंग जी तैयारी करणी आ, जंहिं वटि जेको कुझु खणी अचे सभु सहाबा खणी आया। अबू बकर सिद्दीक़ सुहिणो बि हड़ खणी आयो, सहाबा सामान पेश कयो। अॼु अमीर उमर नाज़ तो करे, अॼु मां ओ सोने अबू बकर खां सबक़त खणी वेंदुसि, अॼु मुंहिंजो माल घणो आ। मुंहिंजो करीम मुस्तफा पुछंदो आयो, सभिनी खां पुछंदो आयो। अमीर उमर खां पुछे, ओ उमर जी मुंहिंजा दिल पर छा खणी आयो आ? मुंहिंजा महबूब अधु सामान जो खणी आयो हां, अधु पंहिंजे बचड़नि जे लाइ छॾे आयो हां। सुणे अबू बकर सिद्दीक़ जो वारो आयो। करीम मुस्तफा फरमायो, ओ अबू बकर जी मुंहिंजा दिल पर छा खणी आयो आ? या रसूल अल्लाह, जेकी कुझु घर में हुयो मेड़े चूंडे भरी बदी खणी महबूब जे आॾो पेश कई थमे। सुभान अल्लाह। तमाम अहादीस जा किताब खोल, थोरो ज़िद जे पटीअ खे छॾे करे हकीकत खे निहार। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ खां मुंहिंजे मुस्तफा पुछो, अबू बकर जी मुंहिंजा दिल पर बच्चन जे लाइ छा छॾे आयो है? मुझे मुस्तफा सवाल कयो त कंहिंजे लाइ? बचड़न जे लाइ छा छॾे आयो आ? सुणे अबू बकर सिद्दीक़ जवाब ॾिनो, या रसूल अल्लाह, मुझे बचड़न जे लाइ मुझे अल्लाह ऐं मुझे सुणे महबूब मुस्तफा जो नालो काफ़ी आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिं भी जगह ते मुझे महबूब मुस्तफा जो मामलो आयो, मुझे मुस्तफा करीम चयो हस्बी अल्लाह, मुझे ला मुझो अल्लाह काफ़ी आ। पर जॾहिं सहाबा जो मामलो आयो त सहाबन चयो त असांजे ला अल्लाह ऐं उन जो रसूल काफ़ी आ। सुभान अल्लाह। सुणे अबू बकर सुणे उमर फारूक खत लिखियो दरियाए नील ॾे, कह दे दरियाए नील ॾे वहणो थई त वह, नथो वही त खुदा ऐं मुस्तफा असांजे लाइ काफ़ी आ। वेठो काथे आ? मदीने में आ। जवाब दे, काथे वेठो आ? वेठो मदीने में आ। निगाह जो कमाल त निहार। अमीर उमर जे हथ में एतरी ताकत आ, कलम में एतरी ताकत आ, जॾहिं हो खत कासिद खणी मिस्र में थो पहुचे, गवर्नर दरियाए नील जे विच ते रखी करे पढ़ी उन खत खे छॾे थो, ईअं गजगोड़ करे दरिया वयो जो क़यामत ताईं वरी बंदि थियण जो तसव्वुर बि कोन्हे। सुभान अल्लाह। या कंहिंजी ताकत आ? चो मुझे मुस्तफा जे आशिक जे हथ जे कलम जी ताकत आ, मुझे मुस्तफा जे गुलाम जे कलम जी ताकत आ। जंहिंजे गुलामन जे कलम में रब एतरी ताकत ॾे, उन जे बचड़न जे कलम में खुदा केतरी ताकत ॾिनी हूंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां अर्ज पे कयो, कहिड़ो अर्ज पे कयो? मदीने
तय्यब जो मोटी आयासीं मियां पंहिंजे दोस्त जहांगीर खान जे मथां नालो कोन थो विसरे जो इहो सिंध जो ॾाढो क़दीमी ऐं हिकिड़ो माना हिकिड़ो जीअं सिंध जे सकाफ़त वारो पुराणो नालो हूंदो आहे मियां जहांगीर खान। त मियां जहांगीर खान बि पंहिंजे बचड़े जे अक़ीक़े जे मौके ते अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल सजाए करे पंहिंजे आख़िरत खे बि बचायो आहे ऐं पंहिंजे अचण वारे नस्ल खे बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उनखे रस्तो ॾसियो आहे त अगरि ख़ुशियुनि जे अंदरि अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल कंदो त जेॾां केॾां रहमतुनि जो नुज़ूल थींदो। सुभान अल्लाह। प्रोग्राम त थियो आहे ॻोठ मोहम्मद रमज़ान सोलंगी में, पर तव्हांखे अंदाज़ो आहे त जेके वेठा आहिनि किथां किथां आया आहिनि, ख़बर अथव कान अथव न ख़बर? हाणे कुझु नाला मां तव्हांखे ॿुधायां जेका मूंखे ख़बर पई आहे। टंडरे अल्लाह जा माण्हू बि हिते वेठा आहिनि, तव्हांखे आहे अंदाज़ो? नालो थो वठां, चओ तो थारियांसि। फ़कीर सोहराब अली कज़ाक आयो आहे टंडरे अल्लाह रखो। गुलाम फरीद संजरानी, फकीर नसीर अहमद कज़ाक, गुलाम कादिर संजरानी, इहो बि टंडरे अल्लाह रखो। मोहम्मद मुबीन कज़ाक, सोहणो खान कज़ाक, अकीर अहमद कज़ाक, अजीब खान, सभु मूंखे ॿुधायो छा जे लाइ आहिनि? छा मानी घर का नहीं छा? ईमानदारी सां जवाब ॾियो। काथे कज़ाकनि जा गुड़ कंहिं वक़्त में कज़ाकनि जो नालो ॿुधी छा चवंदा हो? इहो ढोर बि न मोटियो। ये आहे न, जवाब ॾियो न, सच चो। को वक्त हुयो जॾहिं कज़ाकनि जो नालो ॿधे ख़बर पेरा चइबा विया मंगे, चई पुट मंगे त दंगे साईं। कज़ाकनि अचे हा चई बसि इहो बि न मोटियो। अॼु केॾी ख़ुशि नसीबी आहे तव्हां असांजी, मुंहिंजे कामिल मुर्शिद सजण साईं जो फैज़ आहे। अल्लाह वारनि जे सुहबत में रही करे उहे कज़ाक जाते बि प्रोग्राम त कल टी राति दाली खां ॿाहिरि प्रोग्राम हो, रक्षा भरे उते पहुता, हींअर रक्षा भरे हिते। ही चाहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चओ मुंहिंजे ख़ुदा जी चाहत। सुभान अल्लाह। कंहिंजी चाहत आहे ॿुधा? हे केतिरा ई हिते तुंहिंजे पाड़े में हूंदा, घर मां कोन थिया, छो न थिया? उन्हनि जी मर्ज़ी ना है, मालिक जी मर्ज़ी। सुभान अल्लाह। केतिरा किथों पंध करे आया आहिनि, हे उन्हनि जो कमाल न आहे, मुंहिंजे मालिक जी मर्ज़ी आहे। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं जॻह ते अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल थींदी आहे उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। थींदो आहे या न थींदो आहे? अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। तो असां त छा, तो असां त ही नंढड़ी कुर्बानी ॾिनी आहे, थोरो मुआशिरे खे नाराज़ कयो अथऊं। सम्झां थो त मैं जहांगीर खान सां थी सघे थो के ओड़े पाड़े जा मिट माइट बि नाराज़ थिया हुजनि त पुटड़ो ॼाओ थे वरी तो तूं मौलवी घुराई। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त ही जेके मौलवी अचे अल्लाह जे क़ुरान करीम जी तिलावत था कनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान था कनि, अॼु तुंहिंजे घरनि जे मथां बि रहमत ख़ुदा जी रहमत जो नुज़ूल थी रहियो आहे। हे जेके वण हन, हे जेके वण हन, इन्हनि वणनि में जेके पन हन, इन्हनि वणनि में जेके पखी वेठा हन, इहे बि गवाही ॾेई रहिया हन। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इहे बि गवाही ॾींदा, मौला तुंहिंजे बाने तुंहिंजे महबूब जे ग़ुलाम पंहिंजे घरनि जे भर में क़ुरान करीम जे महफ़िल खे सजायो हो। मुंहिंजा मालिक मिठड़ा न दुनिया जे वोट जे लाइ न दुनिया जे नोट जे लाइ, सिर्फ़ उनखे राज़ी करणो हो महबूब मुहम्मद घोट जे लाइ। मौला उन महफ़िल क़ुरान सजाई हुई त मियां जहांगीर खान तोखे मुबारक आहे, जो अल्लाह जे ज़ात बा बरकात तोखे पंहिंजी सुभाणे सजाइण जी बि तौफ़ीक़ अता फरमाई ऐं पंहिंजे औलाद ते सुहिणो नालो रखी करे। छो त अली रज़ा भरी मोटी अचां ते अली रज़ा ॾाढो सुहिणी निस्बत वारो नालो आहे। छा वारो नालो आहे? निस्बत वारो नालो आहे। अब्दुल्लाह भी निस्बत वारो आहे, हुजूर बख्श भी निस्बत वारो आहे, मोहम्मद बख्श भी निस्बत वारो आहे, अली रज़ा, अली अकबर, अली असगर सब निस्बत वारा हन। वधीक नियत तुंहिंजी आहे, ख़ुदा नियतुनि जो मालिक आहे, ख़ुदा नियतुनि खे ॾिसंदो आहे, ख़ुदा ज़ाहिर खे कोन ॾिसंदो आहे। सुभान अल्लाह। जेकॾहिं नियत तुंहिंजी सुठी आहे त इंशा अल्लाह ताला मुंहिंजा दोस्त इहो नालो, इन नाले जे बरकत सां इहो बच्चो तोखे दुनिया जो अजीम इंसान थी ॾेखारींदो। अज़ीज़ाने मन, थोड़ो अॻिते हला, थोड़ो अॻिते हला, बहराड़ी जो माहौल आहे। हिकिड़ो कलाक थियो, अञा अधु कलाक वठंदुमि। मतां चओ त शायदि हाणे बस तो करे, न ईअं बस न, सवा कलाक ॾेढ कलाक घटि में घटि। अज़ीज़ाने मन, अज़ीज़ाने मन, थोड़ो अॻिते हल। दुनिया जे अंदर इबादतूं पंहिंजी जगह ते हक़,
लेकिन अल्लाह जे रज़ा जा मुंहिंजा दोस्त अज़ीज हिकिड़ो हुकूकुल्लाह हिकिड़ो हुकूकुल इबाद हक़ बिन क़िस्मनि जा आहिनि घणा आस्ते आस्ते ॿुधा हिकिड़ो हुकूकुल्लाह कहिड़ो गाला गाला छा हुकूकुल्लाह यो हुकूकुल इबाद हुकूकुल्लाह जी माना अल्लाह जा हक़ हुकूकुल इबाद माना बान्हन जा बान्हन ते हक़ थोड़ो तो के समझाए हला अल्लाह जा हक़ अल्लाह जा हक़ कहिड़ा हन निमाज पढ़े अल्लाह जो हक़ अदा कये खुदा जो खौफ रखी अल्लाह जो हक़ अदा कये मुंहिंजा दोस्त अजीज कैसा जुल्म ज्यादती न कये अल्लाह जो हक़ अदा कये रात जो रोई करे खुदा जी इबादत कये अल्लाह जो हक़ अदा कये जेके भी इबादतूं रियाज़तूं खुदा जे हुक्मन जी फरमान बरदारी कये ये अल्लाह जा हक़ अदा कये पर याद रख मुंहिंजो अल्लाह छा थो फरमाए मदीने जो ताजदार छा थो फरमाए अल्लाह फरमाए तो अगर मुझा बाना मुझे हकन में कमी कोताही कये तुझे मथा मौत अची वयो मां अल्लाह चाहिया त तोखे माफ़ करे छड़िया मां खां पुछण वारो कोई भी नाहे पर रब चे तो याद रखी छड़ अगर मुझे बानन जा हक पूरा न कये मां तेसी माफ़ कोन कंदो सै जेसी उहो तोखे माफ़ न करे गाल समझ में आई आया कान आई इन करे तो चवां जो बहराड़ी में एकड़ो मर्ज होंदो आ पराओ बन्नो सेरण जी बड़ी मुसीबत आ छो त मां खुद जमींदार हां मुके इहो तजुर्बो आ काफी बन्नो सेरण जी आदत गाह जी भरी करण जी आदत पुठार कबूह जी खयो था वञो रात जो पानी मां थोड़ो आवादो करे था चलियो 10 वेसा सुकन था खबरदार थी जा ओ मुसलमान खबरदार थी जा यो पराओ उहो हक़ जेके तू उन जो हक़ न तो समझी भोग तो समझी में बुख थी मरे हाने मुझे गाह में लेटा एकड़ी पुठार एकड़ी लुड़ी थो वञा याद रखी छड़ जा मुझा दोस्त अजीज केडो वडो जुल्म करे रहियो आ हराम जी शय लुणी करे पांजे ढोर के तो खाराए उन ढोर जे वजूद में तो हराम विधो उन ढोर जे जिस्म मां जेको खीर निकतो बुधा ओहो हलाल कीअं थींदो तुंहिंजा बचड़ा खाईंदा उहे वरी नेक बुजुर्ग कीअं थींदा याद रखी छड़ जा तू बेजे हक़ खां परे थी मुझो अल्लाह तुझे ला सुना दरवाजा खोड़ खोले छॾींदो सुभान अल्लाह सब खां पहिरें बहराड़ीअ जे रहण वारा मुसलमान कंहिंजो बन्नो न सोर जा जेतिरो थी सगई बन्ने के कुशादो कजा जेकॾहिं फुट रखियल आहे विच में सी बनो आ फुट ॿियो तू ज़मीन ॾेई 2 फुट करे छॾजा नियत ऐं इरादो इहो कजा दिल में ख्याल कजा हिकिड़ो फुट बनो आ बारिशूं पवंदियूं हन मता को इंसान तो ईंदे वींदे किरी पवे मता कंहिंजो को उज़बो खरी पवे अगर खुदा क़यामत जे ॾिहाड़े पुछे त मां जवाब कहिड़ो ॾींदुसि हिकड़ो फुट जमीन जो बियो ॾेई करे दिल में ख्याल कजा हिकड़ो भले एकड़ जमीन जो थे चो जे करे हिकड़ो फुट मु अल्लाह जे रज़ा जे ला ॾेई छॾियो जे करे को भरीअ सां औरत या मर्द सुकून सां लंघी वयो हुन के तकलीफ़ न आई हुन जे दिल मां रुगी एतिरो निकतो शाबस हुजे जंहिं बनड़ो मोकरो कयो आ मुंहिंजो रब तो चवे तुंहिंजी ज़िंदगीअ जूं इबादतूं हिकड़े पासे हिन जे दिल जो सुकून उन्हनि सभिनी खां वधीक सुभान अल्लाह बे जे हक़न जो ख्याल कर बे के सुकून दे बे जे ला भलो सोच मुझे खुदा फरमायो मुझे मदीने जे मीर फरमायो जेको बे जे ला भलाई सोचींदो आ मां रब उन जी अगई भलाई करे छडींदो आ सुभान अल्लाह लेकिन हिन कायनात जे अंदर सब खां वधीक जेको हक़ आ वो हिकड़ो अमड़ जो आ ॿियो बाबा साईं जो सुभान अल्लाह कह जो आ इन कायनात जे अंदर हुकूकुल इबाद में तव्हां सां जे मथां सब खां वधीक हक़ कंहिंजो आ जीजल अमड़ जो ऐं बाबा साईं जो इन जो मतलब इहो नाहे त ज़ाल घर में वाधू भाती आ ईअं न सोचजां तुंहिंजी ज़ाला कंहिंजी त अमड़ भी आहे न याद रखी छॾा मुसलमान ये ॾाढी आस्ते आस्ते तो हिकिड़ी थ्योरी ॿुधायां या तो हिकिड़ी हकीकत ॿुधायां खुदा जो कुरान में वायदो आ हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान
भलाई जो बदलो भलाई। सिंधी में चवां जो सिंधी जी कहानी आ कहिड़ी सिंधी में चवणी मशहूर आ अदा जेको कणक पोखींदो उहो कणक लुणंदो उहो सारियूं कोन लुणंदो। ॿुधो अथव न जेको वौण पोखींदो उहो कमंदो कोन लुणंदो। जेकॾहिं चाहीं थो त तुंहिंजूं न्याणियूं सुभाणे अॼु नंढियूं आहिनि सुभाणे जवान थियनि। जेकॾहिं चाहीं थो त तुंहिंजूं न्याणियूं इज़त जी ज़िंदगी गुज़ारीन उन्हनि खे जेको अल्लाह ताला ज़िंदगीअ में मुड़ुसु ॾे उहो उन्हनि जी इज़त करे उन वटि सुकून ऐं इज़त जी ज़िंदगी गुज़ारीन त उन जे लाइ पहिरीं तोखे करणो पवंदो छा करणो पवंदो जेका तो वटि निकाह में ज़ाल आ तूं उनखे इज़त ऐं सुकून ॾे। रब तो चवे तुझे न्याणियुनि खे इज़त ऐं सुकून मां ॾेई छॾींदुसि। सुभान अल्लाह। छो त जेका तुंहिंजी घरवारी आ उहा बि कंहिंजी त न्याणी आ न। तुंहिंजी त ज़ाल आ पर कंहिंजी त भेण बि आहे न कंहिंजी त धीउ बि आहे न। हिकिड़े मिंट लाइ सोच अगरि तुंहिंजे न्याणी अचे रोई चवे बाबा यो जेको 36 लखणो न्याणो कयो थई ॻाल्हाए बि कोन थो ख़र्च बि कोन थो ॾे छा कंदे ॻोल्हींदे बा ॾियो ख़बर को हण खणो मुला एड़ो को हण खणो मुला जेको तावीज़ लिखे त अड़े भुलियो ऐं ख्वार थियो ये हण खण मुला ये हण खण कोनन ये पंहिंजी आखिरत बर्बाद करे रहिया। मुसलमान पंहिंजे नौजवान नस्ल खे न तावीज़न खां बचायो पंहिंजे नौजवान नस्ल खे न वॾी बर्बादी खां बचायो। यादि रखी छॾियो पंहिंजे बचड़नि जी तरबियत अहिड़ी सुहिणी कयो। अॼु पेट में सूर थो पए पक कंहिं तावीज़ हलो मुला ॾे हो बि ख़ुदा जो बानो हेॾो दस्तो खोलणो चङो थो जो मासी पहुती न त पाड़े वारनि त तोखे एतिरा तावीज़ ख़ुदा जा बाना तोखे मरणो आहे। यादि रखी छॾ मुसलमानो बजाय उन्हनि जे दर दर ते वञण जे सवलो तरीक़ो आहे मुसलो विछाए करीम रब जे दरबार में वुज़ू करे रोई आदि जो थी चो या अल्लाह ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं कुछ भी गए लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है। सुभान अल्लाह। आधी रात जो उठी करे पंहिंजे करीम रब खे सॾड़ा कर पंहिंजे करीम रब जे दरबार में रो तहज्जुद जी निमाज़ अदा करे मुझे करीम रब जे आॾो रो ॾिस त मुंहिंजो मौला तुंहिंजूं मिड़ई मुश्किलातूं कीअं थो आसान करे छॾे। सुभान अल्लाह। पंहिंजे औलाद खे बि इन मुसीबतुनि खां बचायो। ॻाल्हि ज़हन में अचे वई हिकिड़ी अल्लाह जी नेक सालिह बानी औरत पुटड़ो हिकिड़ो आ धारिया 70 में आ मुड़ुस उन जो गुज़ारे वियो ॾिठई त पुटड़ो बि हिकिड़ो आ मुंहिंजो को बि मिट माइट हिते मौजूद नाहे। हिन बचड़े जी तरबियत अहिड़ी कयां जो वॾड़ो थी रब हिन खे कंहिंजो मोहताज न करे। नेक अल्लाह जी बानिया जे अगर आवाज जिथे जिथे पहुतो अल्लाह जूं बानियूं ॿुधन हे तकरीर किथे पहुचंदी मन खुदा के हिदायत वारो बनाए। उन नेक साले बानी छा कयो दिल में हिकड़ो पूरो प्लान तैयार कयो। जेडी मल वुज़ू कंदी आ बचड़े खे थी चवे बच्चा अच त वुज़ू कयूं। अम्मा वुज़ू छाजे ला कयूं चवे बच्चा कर त सही हथड़ा बथड़ा धोराए बोह के पानी हणी अम्मड़ मुसल्लो विछायो बचड़े जो भर में मुसल्लो विछाए मां पुट नंढड़ो बचड़ो वडी मां अकेला घर में बचड़ा मां सां गॾु सजदा ॾे नंढड़ो ॿार पहिरों ॾींहुं खिले बि थो पियो सजदा बि ॾे थो पियो। अम्मड़ खे ख़बर आहे त मुंहिंजो बच्चो फलाणा बिस्केट शौक़ सां खाईंदो आहे फलाणियूं टाफियूं शौक़ सां खाईंदो आहे उहे दुकान तां वठी लिकाए गीदे में थी रखे निमाज़ पूरी करे चवे थी बच्चा अखियूं बूट अम्मा छो बच्चा अखियूं बूटे जेका दिल तुंहिंजी शइ दिल घुरे उहा मां ॾसींदी थी वञे अल्लाह खां घुर मुंहिंजो रब तोखे ॾींदो। बचड़े अखियूं बूटे हथड़ा कयां चवे थी बच्चा चओ मुंहिंजा करीम रब ओ मुंहिंजा सुहिणा रब नंढड़ो बचड़ो पंहिंजे नंढड़ी ॿोलीअ में चवे थो मुंहिंजा कलीम लब नंढड़ो ईअं चवे अमड़ रोअण शुरू कयो चवे थी बच्चा चओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे महबूब जे सदके में मूंखे फलाणी शइ ॾे। बचड़े ईअं चए बसि कयो मां शइ खणी उन जे आॾो रखी बचड़े हथ छॾिया अखियूं खोले अमड़ दुआ ॾे घुरे थी ॾेढी अखि सां निहारे थी पई
बचड़े डिठो तो शय पई चलो अम्मा अम्मा चे जीव बचा चे अम्मा अल्लाह मुखे शय दई छड़ी सुभान अल्लाह बचड़े के चई खा बेदे बचड़ो न्या मां सुती पे आगे चे अम्मा उठी त नमाज पढ़ो शय जी सिक लगी सुभान अल्लाह भली जायो मायरू सुनो लतीफ अल्लाह संदियों सालिहन महशर जे मैदान में तनीडा जमिलन बाकी बियन वेचारियूं त ओ जागाई अजाया कया सुभान अल्लाह इहा नेक सालिह जी जल अमड़ा अज बचड़ो पाण ही तो चवे मां वारो कर नमाज जो टाइम थी वयो आ बचड़ो हिरी वयो अमड़ उन जी तरबियत कए अजीब इत्तेफाका पाड़े में कज़ो थी वयो अमड़ कज़े ते हली वई बचड़ो बाहर खेडण हलियो वयो खेडदे खेडदे बच्चे के भूख लगी दिल में ख्याल के वन्या भूख लगी आ आयो घर डिठई दरवाजो कड़ो आयो पियो कड़ो खोले अंदर आयो डिठई अम्मा भी काने का खाण ला भी कुछ कोने दिल में ख्याल कई परवाह कड़ी आ कहड़ो खणी वुजू करण शुरू कये वुजू करे मुसल्लो अमड़ सा गड जेको विछाईंदो आ अमड़ जो भी मुसल्लो विछाए पंहिंजो भी मुसल्लो विछाए हस्बे मामूल सजदा दई करे चवे थो ओ मुंहिंजा मौला अज मुंहिंजी अम्मा त काने का पर ॾिसींदो मूंखे बुख ॾाढी लगी आ इए चई बस कये बेनियाज़ रब जे कुदरत में जलाल आयो रहमत के जोश आयो हुक्म थियो जिब्राइल जी रब्बे जलील फरिश्तन के हुक्म कर जो मुझे बाने के जन्नत जा तैयार थियाल ताम वनी खाराए अचो सुभान अल्लाह उन मासूम बचड़े जी जो दुआ घुरी बस कई दिसे द सुभान अल्लाह सुना सुना खुशबूदार मेवा ऐ मानियूं भाजियूं पयूं झट में मुसल्ला वेड़े मानी खाइण शुरू कई होडा अमड़ जे दिल में ख्याल आयो मता मुझो बचड़ो मोटी अचे मुझे बचड़े के भूख लगंदी छो त मां हुंदी आ सुभान अल्लाह मां हुंदी आ जी जल अमड़ के ख्याल आयो मता मुझे बचड़े के भूख लगी हुजे अमड़ चे दिसे दरवाजो खुलियो पयो आ तकड़ी तकड़ी अंदर आए दिसे तक खटते मुझो बचड़ो मानी पे तो खाए बाव का ख्याल लही वयो कावड़ में ची दे खबर कहीं का पिन्नी आयो हा चे थो अम्मा अज भी उन का पिन्नियो आ जे जे दरते तो पिन्नण मुखे सेखारियो आ सुभान अल्लाह ओ जी जल अम्मा जिथे मुसल्लो विछाए रोज घुरण सेखारी दी हुई अज भी उन महबूब जे दरबार में सवाल कयम मालिक मेहरबानी कया मुंह भी खाधो आ जी जल हलिया तू भी खा जडे जी जल अमड़ खाइण शुरू कयो उहा लज़्ज़त मज़ो दिसी चवे थी खुदा जो कसम जिंदगी में एड़ा ताम कोन खादम जेके उन दी ताम बचड़े जे करे मुझे रब मुखे नसीब फरमाया सुभान अल्लाह मुसलमानो पंहिंजे बचड़न जी तरबियत इए कयो दुख में सुख में उन्हन के इहो सेखारियो त मुसल्ले ते वेहणो आ अल्लाह जे दरबार में रोई दुआ घुरणी आ मुंहिंजो खुदा कंहिंजी दुआ रद्द कोन कंदो सुभान अल्लाह पर जे न तव्हां हींअर पंहिंजे बच्चन खे सेखारियो बाबा पासे में सूर आहे पुट कहिनि पुट तावीज़ विधो हूंदी वञो न खटण खान मुला ॾे उहो बि साईं ख़ुदा जो बानो तयारु थियो ढाबा ॾे ख़बर को कारो बकर अथव अॻे कुकड़ ते कमु हलंदो हाणे मौलाना तावीज़नि वारा जेके उहे बि थोरा एक्सपर्ट थी विया आहिनि हाणे साईं कुकड़ ते कमु नथो हाणे बा तावीज़ ते लिखणो आहे पर बकर कारो खपे बचायो पान के खुदा जा बाना इन मुसीबतुन खां बचायो बेशक तावीज़ जी पंहिंजी जगह ते हैसियत आहे लेकिन उन तावीज़ जी जंहिंमें अल्लाह जे कुरान पाक जी तिलावत लिखियल हूंदी आहे बेशक तावीज़ लिखण वारा अगर खुदा तोखे इल्म ॾिनो आहे त लिख पर जेको परेशान हाल अचे थो उनखे परेशान न कर उनखे दिलदारी ॾेई चओ खुदा जा बाना कोई मसलो न आहे अचे वठ वञी हे क़ुरान करीम जी आयत तिलावत कर वञ वञी हीअ सूरत तिलावत कर ॾिस त मुंहिंजो रब करीम कीअं थो तुंहिंजा मुश्किल आसान करे त हू ख़ुशीअ सां मोटी वेंदो 10 दफ़ा तोखे चवंदो मौलाना ॿुधा मूंखे तावीज़ कंहिं विधान तूं चइसि छो छितो थियो छाजा तावीज़
वञी अल्लाह अल्लाह कर त हू तोखे बि दुआऊं कंदो तुंहिंजे पोयर खे बि दुआऊं कंदो मौलाना तुंहिंजी आख़िरत बि ठही मौलाना त न चवां तावीज़री चवां ओ तावीज़ली तुंहिंजी आख़िरत बि ठही पवंदी पर जे हुन परेशान हाल खे रहंदो परेशान करे चई त ॿिया जल्द कर न त तुंहिंजो हे पासो सुकंदो हुनखे कुझु बि थियो लेकिन तुंहिंजी क़यामत जे ॾींहुं उते पादर तोखे ज़रूर लॻंदा क़बर तुंहिंजी ख्वार ज़रूर थींदी गाल पे कयम त दुनिया में सब थोड़ो पानी प्यार मोदी सा दुनिया जे अंदर सब का वधिक कंहिंजो हक़ अचो अबे जो आई अमड़ जो हिकड़ी गाल अञा अमड़ जी ॿुधायां दुआ ख़ैर घुरो सवा कलाक थी वियो 1.5 कलाक हलऊं सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहम्मद जुमन करियो हिन लाइ कि असांजो पहिरो यार आहे मोहम्मद जुमन वेठो है न सलात मुझे साईं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह जो कामिल वली आज जो नालो मालिक बिन दीनार छा नालो आ वरी वरी चो अल्लाह जो नेक सालिह बानड़ो हज ते वयो आ काडे वयो आ हज ते वयो आ हज अल्लाह जे ज़ात उनखे नसीब फरमायो आ जडे हज जा तमाम अरकान मुकम्मिल करण खां बाद में मालिक बिन दीनार जे साथिन चयो साईं हाणे वापस हलण जी तैयारी कयो अज आखिरी रात सुभाणे सुबह जो सवारियों तैयार करे उठन ते वञण वारा हुया मुंहिंजा दोस्त अज़ीज चयो से वापस हलंदासीं थोड़ो भला शहर मां बचन ला का निशानड़ी वठी अचो मालिक बिन दीनार चयो तव्हां वञी शहर मां बचन ला निशानियूं वठी अचो आखिरी रात असां सुणे काबे जो तवाफ करे अज रात भी यार सा रिहान था कयो सुभान अल्लाह छो त जंहिंजो जंहिंसां रूह हूंदो आहे उन जी दिलि चवंदी आहे मां उन खां परे न थियां मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह काबतुल्लाह जो तवाफ करण खां बाद में अल्लाह अल्लाह कंदे उते ही सहन में लेटी पयो आ छो त उन टाइम में हेडी रश कान ही जीअं हाणे रश मालिक बिन दीनार सुतो पयो आ पाण फरमाइन था एतिरे में ॾिठम त ॿ फरिश्ता हिकिड़ो मुंहिंजे सेरां दी निंड में थो ॾिसां हिकिड़ो सेरां दी बीठो आ हिकिड़ो पेरां दी बीठो आ हिक ॿिए खे चवनि था ॾे ख़बर सेरां दी वारो पेरां दी वारे खां पेरां दी वारो सेरां दी वारे सां ॻाल्हाए पुछनि था केतिरा माण्हू हज ते आया चई हेतिरा माण्हू आया चई कंहिंजो हज क़बूल थियो उहे फरिश्ता हिक ॿिए खे था चवनि हिकिड़े खां सवा ॿियनि सभिनी जो हज क़बूल थी वियो सुभान अल्लाह घणनि खां सवा जेडी मल हिकड़े खां सवा था चवन मालिक बिन दीनार से फरमाइन था मां उन्हनि खे हीअं तो हथ ॿुधा त ॿुधायो केर हीअं जो कयम त अख खुली वई दिल में ख्याल आयो ओ मालिक मता ओहो तूं हुजी जंहिंजो हज क़बूल कोन थियो मालिक बिन दीनार फरमाइन था ज़ारो कतार रोवण लगुस सुबह थियो साथी तैयार थी आया चयो मान तव्हां वञो राज कोन दस्यो मान दिल फैसलो कयो मालिक बिन दीनार जे ईंदड़ साल ताईं इन हरम में ही रहणो आ वरी हज करे जॾहिं मालिक के कबूल थींदो पोइ मोटी बचन ॾे वञणो आ सुभान अल्लाह मालिक बिन दीनार खाधो पीतो याद नाहे सॼो ॾींहुं अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारियो थई रात थी आ वरी रोई रोई सुतो अख लगी वरी ॾिसे त साॻिया ॿ फरिश्ता पेरां दी सेरां दी वेठा हन यकदम फरमाईंदा पुछो मान ॾियो ख़बर उहो केरा जंहिंजो हज क़बूल न थियो आ मां त सम्झा थो त मां चवनि था तूं नहीं तुंहिंजो रब हज क़बूल कयो आ उहो को अञा पियो आ
मालिक बिन दीनार फरमाइंदा चयो मान माण्हूअ जो नालो दस्यो पता पार दस्यो उनखे मां दस्यां त रब जे दर तौबा करे मन रब उन जो हज भी कबूल करे छॾे। सुभान अल्लाह। मालिक बिन दीनार फरमाइन था उहे फरिश्ता हिक ॿिए सां ॻाल्हाइण वारा मूंखे चवनि था त ईरान जे रहण वारो आ। किथां जो आ? ईरान जे रहण वारो आ, नालो उन जो फलाणो आ, निशानी उन जी इहा आहे जो सॼी बाह हुन जी कटियल आ। हिन वक्त भी उहो शख्स मिना जे मैदान में जबलन में मौजूद आ। मालिक बिन दीनार सुबह जो सवेल उथन था, मिना जे अरफात जे जबलन पहाड़न जो रुख कन था। गोलींदे ॾिठो त हिकिड़ो जवान साम्हूं रोई रहियो आ। तवजह कजा दोस्त ॻाल्हि जे मथां जवान रोई रहियो आ, बाज़ू भी हिकिड़ो कटियल आ, दुआऊं भी घुरे थो पियो और रोए भी थो पियो। मालिक बिन दीनार फरमाइन था उन जे रोअण आहुन ऐं दाहुन खे ॾिसी करे ॾाढो अहसास थियो हेॾो नेक इंसान पोइ बि रब हिन जो हज कबूल न कयो आ। जीअं वेझो वियुसि अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम तुंहिंजो फलाणो नालो आ। रोई चई मुंहिंजो त इहो ई नालो आ, पर तूं ॿुधाइण आयो आहीं त मुंहिंजो हज कबूल कोन थियो आ। एतिरी मंज़िल ते पहुची चुको आ, एतिरी मंज़िल ते मालिक बिन दीनार हुन जे कमाल खे ॾिसी करे रोई ॾिनो। रोई करे चई आ अल्लाह जा बाना इहा ई ॻाल्हि खणी आयो आ। रोई चवे थो ओ मालिक बिन दीनार ही पहिरों हज नाहे, ही मुंहिंजो 8हों हज आ, मगर 8 ई हज मुंहिंजा रब कबूल कोन कया हने। घणा हज गाला गाला मालिक बिन दीनार फरमाइन था रोई ॾिनुम पुछो मांस त ॻाल्हि कहिड़ी आ, तोखे ख़बर कीअं पई त तुंहिंजा हज कबूल नाहिनि। चवे थो जेॾी महिल रोई रोई चवंदो हा लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक चवंदो हा त मूंखे आवाज़ ईंदो आ ला लब्बैक उखु, जवाब मिलंदो आ तू हाज़िर नहीं निकरी वल। पर ओ मालिक बिन दीनार निकरी काॾे वञा वरी बुते पियो दाहूं कंदो हा। इहे आवाज़ ॿुधंदे ई 8हों हज करे रहियो हा। तवजह कजा गोठ मोहम्मद रमज़ान 16 वारा मालिक बिन दीनार पुछो त दे ख़बर ॾोह कहिड़ो कयो अथई। हाणे ॾोह ॿुधजा। जवाब थोड़े रमज़ान जो महीनो हुयो। केड़ो महीनो हो? रमज़ान जो महीनो हुयो। मुझी कुंवारी भेण जवान कुरान जी तिलावत करे रही हुई। मुझी जीजल अम्मा भी कुरान करीम जी तिलावत करे रही हुई। अमीर घराने सां मुंहिंजो ताल्लुक हुयो। बाबा साईं दुनिया छॾे वियो हुयो। दौलत जो वारिस मां हुयुसि। दौलत जे नशे में रमज़ान जे महीने में भी मूं ॾींहं जो शराब पीतो। छा कयो? ॾींहं जो भी शराब पीतो। उन नशे जे हालत में घर आयुसि। अचे भेण खे कुरान पढ़ंदड़ खे चयमि छोकिरी उथी मूंखे मानी ॾे। भेण जेॾी महिल कुरान करीम खे पहिराण शुरू कयो जीजल अमड़ विच में मुदाखलत कई। मुझे भेण के चई बचड़ी चुप करे तू कुरान पढ़। उथी करे मुखे चई तोखे हया को नथो थे, तोखे शर्म को नथो थे, खुद त रोजा नथो रखी। हिक रोजेदार मुझे न्याणीअ खां तू मानी घुरी रहियो आ। चवे तो बस मां जो इए चयो जीअं मां बीठी ही मूं सॼे हथ सां पंहिंजे अमड़ के जोर सां जो चमाट हई। मुझे हथ में हिक मुंडी हुई। उहा मुंडी जो जोर सां उन जी टिक जो मुझे अमड़ के अख में लगी। चमाट सां गॾु मुझे अमड़ जे अख जो तारो ज़मीन ते अची किरियो। चई जे वक्त में मुखे होश आयो
जी जल अमड़ जे अख जो तारो जमीन ते दिसी ज़ारो कतार रोण लगुस अमड़ का माफियूं तलब कयम लेकिन मुझे अम्मा मुखे माफी न दिनी देर कान कयम खंजर खणी करे उहा बाह पाड़ो कटम जैसा अमड़ के चबाट हई हुयम ही बाह मु पांजी पाण कटी आहे जेका ॾिसी तो मौजूद न आहे इन बाह जी मुखे केड़ी जरूरत आ जह जी जल अमड़ के तकलीफ दिनी आ ओ मालिक बिन दीनार बाह कटे जी जल जे खिदमत में खणी वयुस मगर मुझे अम्मा पो बि मुखे माफी कान दिनी हाणे अम्मा माफी नथी दे रब भी माफी नथो दे मां छा कयां मालिक बिन दीनार चयो तुझो गोठ ईरान में आ हल त हलऊं चे गोठ छा हली कंदे हिन साल मुझी अम्मा बि हज ते आई आ सुभान अल्लाह जॾहिं न दर खुलंदो आहे रहमत जो त बहानो थी पवंदो आहे मालिक बिन दीनार फरमायो वारो कर मुखे हिकड़ो बेरो पांजी जी जल अमड़ सा मिला मां तोखे तुंहिंजी जी जल अमड़ पर जाए थो ॾियां वठी आयो चे ओ इहा जेका परदेदार खुदा जे जिक्र जे मौज में वेठी आ इहा मुंहिंजी जी जल अम्मा अचे भर में वेही सलाम और मालिक बिन दीनार पांजो तारुफ कराईंदे चे ओ फलाणे जी अम्मा कंधड़ो मथे खी जी बच्चा खुदा जी बानी तुझे पुत्र 8 हज कया हल रब जे ज़ात उन जो हिकड़ो बि हज कबूल कोन कयो आ जिंदगी मौत जी काई खबर नाहे खुदा जे वास्ते बच्चे के माफ कर हुजारो कतार सा मोहरोई रहियो आ निहारे चयो मालिक बिन दीनार मुखे इए न चओ हिन मुखे दुखायो आ माफी कान दींदी सांस मालिक बिन दीनार फरमायो अखड़े में लुड़क अची वया चयो मास्ता तोखे जो वास्तो आ मुझे महबूब जे कुल्हड़न जे सवार इमाम हसन ऐं हुसैन जो हिन के माफ कर मालिक बिन दीनार फरमायो जेडी मल हसनैन करीमैन जो उन औरत के मुंह वास्तो दिनो निहारे चवे थी उन महबूब जे शहजादन जो वास्तो दिनो थई जन जे नाम ताही हिकड़ी जान त छा पर 100 जानियूं हुजन तमा कुर्बान करे छॾियां बचड़े के सॾु करे चई बचड़ा मूं तोखे माफ़ कयो उहो बचड़ो मुंहिंजा दोस्त जेको 8 हज करे चुको हो जेको ज़मीन ते कशफ ऐं करामतुनि जो मालिक रब हुन खे तौबह जे करे छॾियो हो जेॾी महिल जी जल अमड़ हुन खे माफ़ कयो त रब हुन खे उहो मक़ाम अता कयो जो अर्शन जूं ख़बरूं पयूं पवनि त अल्लाह जे रहमत वारा मलाइक हींअर हेॾे पिया वञनि हींअर हेॾे सुभान अल्लाह अंदाज़ो लगाए नौजवान जी जल अमड़ जो नाराज को 8 हज कयई पो बि खुदा कबूल न कया जेस ताईं अमड़ खे राज़ी गला जेस ताईं अमड़ खे राज़ी खबरदार थी जा खबरदार थी जा अब्बो ऐं अम्मा के नाराज न कजा अगर इन्हनि खे राज़ी कयई मौलवी हुजी हाजी हुजी गाजी हुजी कारी हुजी पीर हुजी कुछ भी हुजी कम नहीं दई कुछ कम नहीं दई जेसते अमड़ जी दुआ तो सा गड न होंदी जेसते दिल बर पी जो तो सा प्यार न होंदो उन जी दिल तो खा राज़ी न होंदी तेसते दुनिया जी का शय तुझे कम जी कोन थई हिकड़े मिनट ला सोच तोखे तुझो औलाद मिठो आ छा तोखे शाखमो लभी खणी आया छा तोखे तुझो औलाद मिठो आ तू भी त कंहिंजो औलाद हई न तू पंहिंजे बच्चे जे मथा कख पियो नथो सही तुझे अबे अम्मा बि तोसां एतिरियूं मेहनतूं कयूं हन त नौजवान खास करे नौजवानन खे अर्ज कयां त अल्लाह जा बानड़ो पंहिंजी आखिरत बचायो अबे ऐं अम्मा जो अदब कयो अमड़ जी इज्जत कयो दिल पर पीउ जी इज्जत कयो खबरदार थी जा मता कदे अम्मा के जे पोड़ी हाणे बस घणो थियो खुदा कुरान करीम में फरमायो फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा खबरदार थी जा मता अबे ऐं अम्मा के पोड़ो या पोड़ी करे सॾु करी सॼी ज़िंदगी जी इबादत खत्म थी वेंदी
अब्बे ऐं अम्मा जो अदब कर, अब्बे ऐं अम्मा जा कदम चुम, अब्बे ऐं अम्मा खां दुआऊं घुरी पो निकिर। याद रख कुरान पढ़ियो थई, ख़बर नाहे कबूल पियो अलाए न पियो। निमाज पढ़ी थई, ख़बर नाहे मालिक कबूल कई अलाए न कई। पर जिन अमड़ जे कदमन के चुमी ॾेई निकिते दुआ मिले, इहा पक समझ गारंटी आ त रब कबूल कई तॾहिं अमड़ तोखे दुआ करे छॾी। सुभान अल्लाह। पंहिंजे दिल पर पीउ जा कदम चुमी ऐं उन खां न दुआ वठी निकिते, पक समझ त इंशा अल्लाह ताला तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो। याद रखी छॾियां, तूं असां त कमज़ोर आहियूं, गुनाहगार आहियूं। अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते अल्लाह सां कचहरी करण ईंदो। कैसां वेंदो? ॻाल्हि कैसां? अल्लाह जो नबी दरबारे खुदा जो रहमतुन जो नुज़ूल थींदो हो, कलाम करण जे लाइ हुकुम भी खुदा जो थींदो हो, कोहे तूर ते वेंदो हो। हिक दफ़े हुकुम थियो, ओ मुंहिंजा मूसा जी मुंहिंजा करीम रब, हाणे जॾहिं वरी अची त जबल ते पेर संभाले संभाले रखजा। अर्ज़ तो करे मुंहिंजा करीम रब, पेर त तुंहिंजो मूसा सदाईं संभाले संभाले रखंदो आ, मगर अॼु हुकुम आ, इन में राज कहिड़ो आ? जवाब मिलंदो आ, मुंहिंजा सोना मूसा, वरी तुंहिंजे अचण खां अॻु में तुंहिंजो रब तुंहिंजे अमड़ खे पाण ॾे घुराए छॾींदो। ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा सुहिणा परवरदिगार रब, पर मूंसां अमड़ त कॾहिं बि गॾु कान आई आ। मुंहिंजी अम्मा त घर हूंदी आ, कोहे तूर ते मां अकेलो ईंदो हां। हुकुम थींदो, ओ मुंहिंजा मूसा, ईंदो त तूं अकेलो आ, पर जीअं जो घरां निकिरंदो आ, तुंहिंजी अमड़ हथड़ा खणी चवंदी आ, ओ मुंहिंजा मौला, मुंहिंजे मूसे जी पार त हुजई। सुभान अल्लाह। तू घरों निकिरंदो आ, अब्बे ऐं अम्मा खां मोकला निकिरंदे त उन्हनि जे वात मां दुआ निकिरंदी। अल्लाह फरमाए, मुंहिंजा मूसा, तुंहिंजी अमड़ जॾहिं जो दुआ घुरंदी आ, मां अल्लाह फरिश्तनि खे हुकुम कंदो हां, उहे पंहिंजा नूरानी पर विछाईंदा आहिनि, उन्हनि जे मथां तूं सफ़र करे अचे कोहे तूर ते पहुचंदो आ। सुभान अल्लाह। यानी अब्बे ऐं अमड़ जी दुआ में केतिरी ताक़त आ, मुसलमान अंदाज़ो लॻाए। आसमान जा मलाइक पर विछाइन, उन्हनि जे मथां तूं कदम रखी हली। इहा कंहिंजी ताक़त आ, तुंहिंजे इबादत जी न, तुंहिंजे ख़ैर ख़ैरात जी न, तुंहिंजे रियाज़तुनि जी न, तुंहिंजे चिल्लनि जी न, इहा जीजल अमड़ जे दुआ जी ताक़त आ। सुभान अल्लाह। दिल पर पीउ जे दुआ जी ताक़त आ। त नौजवान, उम्मीद आहे त इंशा अल्लाह ताला अब्बे अम्मा जे दुआउनि खां पाण खे महरूम न कंदे। अल्लाह फरमायो, ऐ ईमान वारो, मां अल्लाह खां डिॼो ऐं पंहिंजे सुभाणे जो समर तैयार कयो। ॾिसो, वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। अल्लाह फरमाए थो, ॾिसो त तव्हां सुभाणे लाइ छा तैयार कयो आहे। यानी उन तन्हाई वारी क़बर जे लाइ ॾिसो त तव्हां उन जे लाइ सफ़र कहिड़ो तैयार कयो आहे। उन तन्हाई वारे क़बर जे लाइ समर कहिड़ो तैयार कयो आहे। वरी अल्लाह फरमायो, वत्तकुल्लाह, ओ मां अल्लाह खां डिॼो, इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून, बेशक अल्लाह उहो आहे जेको ख़बर रखंदड़ आहे तव्हां जेकी कुझु कयो था। मुंहिंजो रब चए थो, मूंखां काई गुझाई कान्हे का। अल्लाह ताला जा बानड़ो, अल्लाह ताला मियां अली रज़ा के सेहत व आफियत अता फरमाए। अल्लाह ताला उनके नेक सालिह करे। अल्लाह ताला उनके पंहिंजे भाइरनि ऐं भेनरुनि वारो करे। अल्लाह ताला उनजे अब्बे अम्मा के सेहत व आफियत अता फरमाए। अल्लाह ताला उनजे मियां अली रज़ा के नेक सालिह कंदो, वॾी ॼमार ॾींदो। अल्लाह से तव्हां अक़ीक़े करण वारनि खे अक़ीक़ो मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जी सुन्नत आहे, पर पैसा पैसा वठण न। अक़ीक़े जी ख़ासि माना है त कंहिं ढोरड़े के कुर्बान करे अल्लाह जे राह में ख़ैर करे छॾे। समझो था या न? पर उन में वठणो कुझु बि न आहे। यार जे रज़ा जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इनखे चइबो आहे हक़ीक़ो। वरी इंशाअल्लाह ताला ख़ुदा घुरियो त कॾहिं ॻाल्हाईंदासीं। टाइम घणो गुज़री वियो आहे। अल्लाह ताला मुंहिंजो चवण छो तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। रोज़ जा प्रोग्राम तव्हांखे ख़बर आहे। ये असांजो वीचारो शाहब साहब दोस्त में अली मोहम्मद रखण और काथों थो अचे। ओ बिरारो रखो परियो खखरी ईअं न सही। तव्हां हितां भला को ॿिया परे जा आया हो जंहिंजा मुंह नाला वरिता इन्हनि खां सवा।
इन गोठ मोहम्मद रमजान सोलंगी जा केतरा कोन आया हुंदा, गोठ मोहम्मद उस्मान जा खोड़ कोन आया हुंदा, पर हे किथों जा आया हन। हे कंहिंजो वस न आहे। फज़कुरूनी अज़कुरुकुम, तू मुखे याद कर मां तोखे याद कयां। अल्लाह ताला तव्हां दोस्तन जो अचण कबूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां खे विख विख जो अजर ता फरमाए। माशाअल्लाह माशाअल्लाह। खैरपुर नाथन शाह का सुभान अल्लाह। अल्लाह ताला तव्हां जो अचण कबूल फरमाइंदो। अल्लाह साईं तव्हां खे माशाअल्लाह। अल्लाह वारनि जे ग़ुलामनि जी इहा ई निशानी आहे, जिथे ज़िक्र ख़ैर ॿुधंदा आहिनि, महबूब जो ज़िक्र, अल्लाह साईं तव्हां खे अजर अता फरमाईंदो। ॾिसो हाणे सोचो त जंहिंजो नसीब जिथों रब रखियो उन चे पंहिंजो नसीब खयो। रुगी मानीअ जो नसीब न, पर ही जेकी घड़ियूं हिते वेठा आहिनि, ख़ुदा जो ज़िक्र ॿुधऊं, खुदा जो कुरान ॿुधऊं, महबूब जी दुरूद सलात ॿुधनि, औलिया अल्लाह जी अज़मत, सहाबा जी अज़मत, आले रसूल जो इश्क ॿुधऊं, खुदा राज़ी न थींदो। मुबारक आहे। मैं जहांगी खान केड़ो वा? मैं जहांगी खान तोखे माशाअल्लाह पहिरो पुटड़ो जाओ थई छा? माशाअल्लाह माशाअल्लाह। अल्लाह से तुझे बचड़े के नेक सालियो कंदो। अल्लाह से तव्हां के भी नेक सालियो कंदो। तव्हांजे घर वारनि के भी खुदा पंज गाना जमात सां नमाज पंज गाना नमाज नसीब फरमाइंदो। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अञा बनात थे आहे खबर तो है मोहम्मद ईसा दादलो अज भी सफा नहीं चवा चंगो को रोशनी कर भला उठे। पर बी न जा हां ना गाल सीधी हिकड़ो दफो कर बटे गालियूं न कर। कयां मां भी तुहीं जे मदीने जी ज़ियारत, सोहना मुहम्मद हुजई मुंहिंजी पारत। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सफ़ा नहीं नाता ना। कयां मां भी तुहीं जे मदीने जी ज़ियारत, मिठड़ा मुहम्मद अथई मुंहिंजी पारत। चओ चओ मिठड़ा मुहम्मद अथई मुंहिंजी पारत। कयां मां भी तुहीं जे मदीने जी ज़ियारत, मिठड़ा मुहम्मद अथई मुंहिंजी पारत। वॾी उमिरि थी वई वॾा ॾींहं थी विया, अच्छा वार ॾाड़ीअ में सुण मूंखे अची विया। वॾी उमिरि थी वई वॾा ॾींहं थी विया, अच्छा वार मथीड़े में सुणा मूंखे थी विया। हाणे जल्द ठाहियो मिठा मुंहिंजी क़िस्मत, सोहना मुहम्मद हुजई मुंहिंजी पारत। सुभान अल्लाह। हाणे जल्द ठाहियो पिरी मुंहिंजी क़िस्मत, मिठड़ा मुहम्मद हुजई मुंहिंजी पारत। कयां मां भी तुहीं जे मदीने जी ज़ियारत, सोहना मुहम्मद हुजई मुंहिंजी पारत। सवाइ तुंहिंजे दिल पर हलंदो नहीं लो, ओखी महल में भी
तुझो आवसीलो सुभान अल्लाह सिवा तुझे सुहणा हलंदो नहीं लो ओखी महल में भी तुझो आवसीलो छोत ज़ईफ़न जी खैया अव्हां ई ज़मानत गरीबन जी खैया अव्हां ई ज़मानत सुहिणा मुहम्मद अथई मुझी पारत सुभान अल्लाह कयामा भी तुझे मदीने जी ज़ियारत मिठड़ा मुहम्मद अथई मुझी पार